अॼु असां वटि हिन गुनाह जा खोड़ सारा हालात आहिनि, खोड़ सारियूं शयूं आहिनि। असांखे यादि आहे पहिरियों असांजे हिन मुल्क पाकिस्तान जे अंदरि अल्हम्दुलिल्लाह दीनदारी वारो जॾहिं माहौल हुयो तॾहिं असांजे वॾड़नि खे बि इहा ॻाल्हि यादि हूंदी त शुरू में असां वटि जेका शइ निकिती उनजो नालो हो VCR। पहिरियों आई टेलीविज़न, उन में रंगीन एंटीना हणी करे मथे ॾिसंदासीं, सिर्फ़ु PTV वग़ैरह हलंदी, उन ते माण्हू वेही करे पंहिंजो ॾिसंदो, ड्रामा वग़ैरह सिंधी या जेका बि शयूं बहरहाल ॾिसंदो। उन खां पोइ जेका शइ आई उनजो नालो हो VCR। उन नालो छा हुयो बाबा? पोइ VCR असांजे हिन शहर शहदाद कोट जे अंदरि न मिलंदी, पोइ माण्हू वञी करे लाड़काने मां खणी ईंदा हुआ, पर वॾा उनखे मायूब सम्झंदा। पोइ जेके नौजवान हुया उहो लिकी करे मसवाड़ ते वञी करे VCR खणी ईंदा हुआ लाड़काने मां, पोइ केसूं खणी करे उन में ॾिसंदा हुआ, ॾींहुं ॿ अधु जेको बि किरायो हूंदो उनखे ॾेई करे उहा VCR मोटाए ॾींदा। जॾहिं VCRनि जो दौरु ख़तमु थियो त आयो असां वटि केबिल वारो दौरु। वरी केबिल जी बेआई शुरू थी, जंहिंमें सरेआम चैनल हलनि पिया, सभु मामलात ऐं मसाइल हर माण्हू ॾिसे पियो, कोई चवण वारो न हुयो। वरी जॾहिं केबिल वारो रुझान वधियो त असां वटि मामलात आया इंटरनेट जा। इंटरनेट हीअ जेका मोबाइल आहे, हाणे हीअ जेका मोबाइल जेका तव्हां असां वटि आहे एॾी ख़तरनाक शइ आहे, हिन जो फ़ाइदो 1% आहे, हिन जा नुक़सान 99% आहिनि। अॼु असांजे नौजवान नसुलनि जी ज़िंदगी जेका तबाह थी आहे हिन मोबाइल जे ज़रिए, यहूदो नसारा असांजे मासूम ऐं नौजवान नसुल खे हिन मोबाइल जे ज़रिए तबाह कयो आहे। अॻ में त VCR चाचे ऐं बाबे जे भव जे करे माण्हू न ॾिसंदो हो, अॻ में त केबिल चाचे ऐं मामे जे भव जे करे न ॾिसंदो। अॼु हे VCR हर नौजवान जे खीसे जे अंदरि पई आहे, राह जो तनहा अकेलो वेठो आहे, कोई बि उन सां गॾु न आहे, जहिड़े तरीक़े सां इस्तेमालु करे उनजी मर्ज़ी आहे। जेकॾहिं अॼु को माण्हू चाहे थो त मां इन गंदे गुनाह खां बचां त रब्बे काबा जो कसम आहे उन नौजवान खे ही गुनाह वारो कमु मोबाइल खे छॾिणो पवंदो। साईं मोबाइल में अलाए केतिरा फ़ाइदा आहिनि, अलाए केतिरा मामलात आहिनि, अलाए केतिरा मसइला आहिनि। असां मोबाइल त कोन था छॾे, जंहिं बि नौजवान त पंहिंजी जाइ ते छोकिरा, पर असांजूं नौजवान छोकिरियुनि वटि इहे मोबाइलियूं आहिनि, जंहिंमें 24 कलाक बेधड़क उन्हनि जी मर्ज़ी आहे, जेका शइ इस्तेमालु कनि, जेका शइ ॾिसनि। न त असां मुसलमाननि जो कल्चर छा हुयो, असां मुसलमाननि जो शान छा हुयो, असां मुसलमाननि जा मामलात ऐं मसाइल छा हुया, इन्हनि शयुनि खां त एतिरो परते भॼंदा। अॼु यहूदो नसारा तव्हां असांखे हर एतबार सां पंहिंजे ग़ुलाम बणाइण जे लाइ नई नसुल जे हवाले इहे मामलात ऐं मसाइल कया आहिनि। नौजवान 16-17 सालनि जो त पंहिंजी जाइ ते, अॼु 12 साल जो 10 सालनि जो मासूम ॿारु आहे, उनजे हथ जे अंदरि बि इहा मोबाइल आहे जेका इंतिहाई ख़तरनाक आहे। पंहिंजे मुंहं सां इंसानु अलाए केतिरा, असल मज़ो तक़वा जो तॾहिं आहे जॾहिं पंहिंजे मुंहं सां माण्हू गुनाह खां बचे। ज़ाहिरी त माण्हू कंहिंजे ख़ौफ़ जे करे गुनाह खां बची वेंदो आहे न, अकेला ई। हज़रत इब्राहिम बिन तैमिया रहमतुल्लाह अलैह वॾो बुज़ुर्ग हुयो, चोटी जो, अलाह जो ज़बरदस्त बानो। फरमाईंदा मुंहिंजो बि मामूल हूंदो क़ब्रिस्तान वञण जो। हिकु दफ़ा जॾहिं मां क़ब्रिस्तान जे अंदरि वियुमि, मूंखे थोरी निंड अची वई। निंड अची वञण खां बाद में जीअं थोरी मूंखे सुजाग वग़ैरह थी, जीअं मां उथियुमि, बेदार थियुमि, मां ॾिसां थो ख़्वाब जे अंदरि, मां ॾिसां थो त हिकिड़ो हमराह आहे, उनखे फ़रिश्ता दस्तियूं ज़ंजीर उनजे पोएं पासे खां विझी करे उनजे पेशाब वारी जाइ ते, काकूस वारी जाइ ते विझी करे उनजे नक मां कढनि था पिया ॿाहिरि। ऐं ख़तरनाक अज़ियतुनि सां उनखे अज़ाब थी रहियो आहे। पोइ रड़ियूं थो करे, मां हे कमु कंदुमि, मां हे कमु कंदुमि। फ़रिश्ता चवंदा बावजूदि इन्हनि शयुनि जे तूं हेकड़ाई में जॾहिं अकेलाई में वेहंदे न, तूं सवाइ ख़ुदा खे नाराज़ करण जे ॿियो को बि कमु न कनि। काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि, अलाह ताला माफ़ फरमाए, रब सतार आहे, सभिनी खे ढकियूं थो अचे। पंहिंजे मुंहं सां तव्हां ॾिसंदव माशाअल्लाह तव्हांखे वलीउल्लाह नज़र ईंदा, सुन्नत जो लिबास हूंदो ऐं बहितरीनु माण्हू सम्झ वेंदो। पर हाणे जेको अकेलाई में आहे, तनहा में आहे, उनखे त उहा ख़बर आहे त कहिड़ो गुनाह करे थो या नथो करे। तॾहिं हिकिड़े अलाह वारे फरमायो न, हिकिड़े अलाह वारे जी हिकायत आहे, चई अजीब इंसान आहिनि। अलाह ताला ॾिसंदो हूंदो त मुंहिंजा बाना अजीब आहिनि, पंहिंजे चाचे जो हया कनि था, मामे जो हया कनि था, पंहिंजे अमड़ जो हया कनि था, पंहिंजे भाउ जो हया कनि था, पंहिंजे रिश्तेदारनि जो हया कनि था, मां अलाह जो हया नथा कनि। साईं ॾिसो न, जॾहिं इंसानु लिकी करे गुनाह कंदो त
पंहिंजे पीउ खां लिकंदो, कमरो बंदि करे कंदो, पंहिंजी माउ खां लिकंदो, पंहिंजे भाउ खां लिकंदो, पंहिंजी भेण खां लिकंदो, पंहिंजे कंहिं न कंहिं रिश्तेदार मिट माइट अज़ीज़ ऐं अकारिब खां लिकी करे दरवाज़ो बंदि करे गुनाह कंदो। रब फरमाए थो, ए मुंहिंजा बाना, उहे सभु दरवाज़ा बंदि कई जंहिंमां तोखे मख़लूक ॾिसे पई, उहो दरवाज़ो त अञा खुलियल आहे जंहिंमां मां ख़ालिक ॾिसां थो पियो। उहो दरवाज़ो त खुलियल आहे, उहा जॻह त खुलियल आहे जंहिंमां मां रब वाजाए ॾिसां त मुंहिंजो बानो कहिड़ा अमल करे रहियो आहे। अॼु तव्हां ऐं असां पंहिंजी ज़िंदगी जो मुहासिबो कयूं। अॼु तव्हां ऐं असां पंहिंजे गिरेबान जे अंदरि सोचूं ईमान। तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल ईमानु बैनल ख़ौफ़ि वर रजा। ईमान अल्लाह जे ख़ौफ़ ऐं उमीद जो नालो आहे। ईमान छा जो नालो आहे बाबा? अल्लाह जो ख़ौफ़ बि हुजे ऐं उमीद बि हुजे। ख़ौफ़ हुजे मतां मां इहे गुनाह कयां। अॼु गुनाह एॾा वॾा कयूं था, इहो ख़ौफ़ ई न आहे त मतां अल्लाह असांखे पकड़े। अॼु ज़िना मुस्लमान बेधड़क करे थो पियो, अॼु शराब मुस्लमान बेधड़क पीए थो पियो, अॼु रिश्वत मुस्लमान बेधड़क खाए थो पियो। अलाए केतिरा गुनाह आहिनि जेके हिन ज़मीन जे मथां तव्हां ऐं असां कयूं था। जेकॾहिं इन्हनि गुनाहनि जे बावजूदि बि अलाह जो अज़ाब न कड़को करे त ॿियो छा करे मुंहिंजा भाउ। अलाए केतिरा गुनाह जेके कयूं था, ख़ौफ़ ई न आहे अलाह जो, दिलि में ख़्याल ई नथो अचे उन रब जो। अरे भेणा, जंहिं रब तुंहिंजी माउ जे पेट जे अंदरि हिफ़ाज़त फरमाई, माउ जे पेट खां ॿाहिरि निकिरण में जंहिं रब तुंहिंजी हिफ़ाज़त फरमाई, अलाह तोखे जेका जवानी ॾिनी आहे, रब जी कहिड़ी कहिड़ी नेमतुनि जो इंसान नाशुकुर थींदो। साईं इंसान जे अंदरि ॾिसो अलाह ताला कहिड़ी मशीनरी फिट कई आहे। दिलि आहे, उन सां गॾु ॿ किडनियूं आहिनि, अंदरि आंडरनि जो सिस्टम आहे, इंसान जो सॼो सिस्टम आहे, खाए थो पीए थो। हिकिड़े सेकंड जे लाइ, मिंट नथो चवां, हिकिड़े सेकंड जे लाइ जेकॾहिं दिलि बंदि थी वञे त हमरा जो मामिलो छा आहे? जंहिं रब जे हथ जे अंदरि तुंहिंजे दिलि जो पावर आहे, तुंहिंजी सिहत उन जे हथ जे अंदरि आहे। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। बरकत वारी ज़ात उहा रब आहे जंहिंजे हथ जे अंदरि बादशाही आहे। ए अलाह जा बाना, उन रब खां बेख़ौफ़ थी करे तूं गुनाह करे थो, जे उहो रब तुंहिंजे पकड़ण जे मथां अचे। इन बत्श रब्बिक लशदीद। अलाह ताला फरमाए थो, मुंहिंजी पकड़ एॾी सख़्तु आहे जो हिकिड़े सेकंड जे लाइ बि चोरी कंहिं क़िस्म जो न सघंदे।